अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। सॾ मकर सॾन रीअ, हलण रीअ मां हल, जलण रीअ मां जल, रोअण रीअ मतां रोई, सॾु करण खां सवाइ सॾ न कर, हलण खां सवाइ न हल, जलण खां सवाइ न जल, रोअण खां सवाइ न रो। दुनिया में हर कमु करण जा हिके ख़ासि तरीक़ा मुक़ररु आहिनि, उहे ई आज़मायल आहिनि। मिसाल तौरु कमु घणो आहे ऐं टाइम थोरो त पक सां तकड़ि करणी पवंदी। पंधु घणो करिणो आहे ऐं जल्दी पहुचणो आहे त अव्हां तेज़ विखूं खणंदा। गाॾीअ ते आहियो त अव्हां गाॾी तेज़ हलाईंदा। अव्हां में हिकु माण्हू खणण जी सलाहियत आहे ऐं अव्हांखे हिकु पाउ खणणो आहे त अव्हां उनखे घणी ताक़त इस्तेमालु न करे आसानीअ सां खणंदा। उन जी जाइ ते 1 किलोग्राम, 10 किलोग्राम, 20 किलोग्राम हर वज़न लाइ हिकु जहिड़ो तरीक़ो कम जो न रहंदो। लतीफ़ साईं ससुईअ खे इहा ई सलाह पियो ॾिए त पिरीअ खे सॾु करण जो जेको तरीक़ो आहे उन खां सवाइ सॾु न कजांइ। उहो सॾु दिलि जे अथाह गहराईअ मां कबो आहे। उन ॾांहुं जीअं हलण जो हक़ु आहे, उन खां घटि रफ़्तार सां हलणु हिकु गुनाह अथई। उन तरीक़े सां तूं पिरी हथां विञाए सघें थी। साॻिए रीति पुनुअ जहिड़ो पिरी जॾहिं हथनि मां खसिजी वञे, जेको काइनात में सभ खां वॾो नुक़सानु आहे, त उन लाइ जलण बचण बि एतिरो ई हुजणु घुरिजे ऐं तूं बि एतिरो ई जल। साॻिए रीति पिरी विञाइण सबबु जेकॾहिं रोइणो पवई त एतिरो रो जेतिरो हक़ु आहे। उन लाइ अरबी ज़बान में कमा हक़हू जो मुहावरो इस्तेमालु थींदो आहे, यानी जेतिरो उन जो हक़ु आहे।